औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिद जो बयान ॼाणणु घुरिजे त मस्जिद अल्लाह ताला जो घर आहे जंहिंमें अदब सां दाख़िल थियणु घुरिजे ऐं उन में दुनियावी ॻाल्हियूं न कजनि। जीअं त हदीस पाक में आहे त मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं करणु सबबु अमल ईअं चट था थियनि जीअं जानवर गाह खाई ख़तमु कंदो आहे। मसलो मस्जिद में दाख़िल थियण वक़्तु पहिरियां साॼो पेर दाख़िल कजे ऐं खाॿो पेर दाख़िल कजे ऐं हीअ दुआ पढ़िजे, बिस्मिल्लाहि व सलामु अला रसूलिल्लाहि अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक। ऐं मस्जिद खां निकिरण वक़्तु पहिरियां खाॿो पेर कढिजे ऐं हीअ दुआ पढ़िजे, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन फ़ज़लिक। मसलो मस्जिद में खाइण पीअण ऐं सुम्हणु मुसाफ़िर खां सवाइ ॿियनि लाइ मकरूह आहे, इन जो दलील आलमगीर में मौजूदु आहे। मसलो ॾहे वारो मस्जिद में खाए या पीए ऐं सुम्हे त जाइज़ आहे, इहा ॻाल्हि आम कुतुब में मौजूदु आहे। मस्जिद में सुतल खे तड़ पइजी वियो त तयम्मुम करे ॿाहिरि निकिरे। मसलो हेज़ निफ़ाज़ वारी औरत ऐं नापाक मस्जिद में दाख़िल न थियनि। मसलो मस्जिद में पिनणु हराम आहे ऐं पेनू खे ॾियणु मकरूह तहरीमी आहे। दुर्र मुख़्तियार अंदरि इहे ॻाल्हियूं दलील आहे। मस्जिद में आङिरियुनि खां ठकाव ॾियणु मकरूह तहरीमी आहे। शामी अंदरि लिखियलु आहे, मस्जिद में नुमाज़ लाइ हिकु जाइ मुक़ररु करणु मना आहे। मसलो सभिनी मस्जिदुनि खां अफ़ज़ल मस्जिद हराम आहे, उन खां पोइ मस्जिद नबवी आहे। उन बाबति वधीक बयानु किताबुल हज में ईंदो। उन खां बाद मक़सद अक़सा, पोइ मक़सद कुबा आहे ऐं पोइ मोले वारी मस्जिद, जंहिं बैदि जामिया मस्जिद अफ़ज़ल आहे। जेकॾहिं मोहल्ले वारी मस्जिद वीरान आहे त उनखे आबाद करण लाइ उते बांग सलाद कजे। मसलो आहे मस्जिद जा चंद हक़ आहिनि। माण्हू नुमाज़ ऐं ज़िक्र खां फ़ारिग़ मस्जिद में वेठा आहिनि ऐं वैद हलंदड़ न आहे त वेठलनि ते सलाम चवे। जेकॾहिं को बि न आहे त सभु माण्हू नुमाज़ में आहिनि त हे अखर चवे, अस्सलामु अलैना मिन रब्बिना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ममनू वक़्तु न हुजे त विहण खां अॻु ॿ रकातूं नफ़ल तहियतुल मस्जिद पढ़े। मस्जिद में ख़रीद फ़रोख़्त दुनियावी कारोबार न कजे। हथियार न खोलिजे, गुम थियल शइ जो ऐलान न कजे, दुनियावी ॻाल्हियूं न कजनि। इमाम ग़ज़ाली हयाल उलूम में फ़रमाए थो त जेको शख़्स मस्जिद में अजायूं ॻाल्हियूं कंदो, क़यामत जे ॾींहुं उन खे घणी पेशेवानी थींदी। माण्हुनि खे लताड़े अॻी सिफ़त ऐं पहचण जी कोशिशि न करे। नुमाज़ पढ़ण जे लाइ जाइ तकरार न करे। नुमाज़ पढ़ण जी जाइ लाइ तकरार न कजे त हिन जाइ ते आउं वियां वा फलाणो विया, इहो तकरार न कजे। सिफ़ में सोड़ न करे। मस्जिद जी सफ़ाई कजे। नुमाज़ पढ़ंदड़ जे अॻियां न लंघे। आङिरियुनि खां ठका न ॾियारे। मस्जिद में ॿारनि ऐं चरियुनि खे अचण खां रोके ऐं ज़िक्र घणो कजे। इन जो दलील आलमगीर किताब में मौजूदु आहे, आम कुतुब में मौजूदु आहे, ॿिया काफ़ी किताबनि। त असांखे खपे मस्जिदुनि जो अदब करियूं ऐं मस्जिदुनि जो एतिराम करियूं ऐं बयानु कयल ॻाल्हियुनि ते अमल करियूं।